असां सांगड़ में ख़ुसूसी माण्हुनि खे समाज जो करामत हिस्सो बणाइण लाइ कोशिश आहियूं। डीसी सांगड़ सारा जावेद ख़ुसूसी ऐं बाहमी माज़ूरी सां 2-4 माण्हुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते इदारा बहाली माज़ूरान तरफ़ां रिहेबिलिटेशन सेंटर फॉर मल्टीपल हैंडीकेप चिल्ड्रन सेंटर सांगड़ में मुनक़िद थियल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। डिप्टी कमिश्नर सारा जावेद वधीक चयो त अॼु ख़ुसूसी फ़र्दनि जूं कामयाबियूं वारी कहाणियूं सक्सेस स्टोरीज़ ॿुधी ख़ुशी थी त तकलीफ़ुनि बावजूद बि ॿारनि महिनत करे कामयाबी हासिल कई आहे। हिकु अख जी रोशनी खां महरूम नौजवान वजाहत अली वसाण समूरी सिंध में वाहिद नाबीना नौजवान आहे जंहिं सिंध यूनिवर्सिटी मां IT जी डिग्री हासिल कई आहे ऐं हाणे सांगड़ में नाबूना अफ़राद खे कंप्यूटर जी महारत सेखारे रहियो आहे। हिन खां अलावा सिराज रज़िया चाकिराणी ऐं ॿिया बि ख़ुसूसी फ़र्द कामयाबी ॾांहुं पंध में मसरूफ़ आहिनि। डिप्टी कमिश्नर वधीक चयो त हिन इदारनि में वॾा होनहार ॿार मौजूद आहिनि, सिर्फ़ मौक़ा ॾियण जी ज़रूरत आहे। इहे ॿार पंहिंजी सलाहियत सां मंज़िल माणींदा। इन मौक़े ते नाबीना फ़र्दनि जी फलाह लाइ कमु कंदड़ अहमद खान कुंभर, प्रोफेसर नवाज़ कुंभर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली, एडिशनल डायरेक्टर समाजी बहबूद मुस्लिम फारूक, साबिर हुसैन महाराज, शिव कुमार हरदिसानी, एजाज अली जरदारी, प्रोफेसर अब्बास लगारी, अमीर बख्श बुर्दी, समाजी तंजीम एग्रीकल्चर रूरल डेवलपमेंट जे उबैद हिंगोरो, अब्दुल मजीद रहमान इंफॉर्मेशन, शबाना बलोच, मीर हसन शर ऐं ॿियनि पिण ख़िताब कयो।